अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 100 न्यूज़ में भलीकार। मीरपुर माथलो में 100 न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथलो में आल पाकिस्तान लाशारी इतिहाद जे सरवाण सरदार गुलाम मुस्तफ़ा खान लाशारी जे लाशारी हाउस मीरपुर माथलो में आमद। ॻोठ सुल्तान खान लाशारी जे चङे मुड़ुस हाजी मोहम्मद बच्चन लाशारी जी न्याणी जे उज़ुर ख्वाही लाइ सरदार गुलाम मुस्तफ़ा लाशारी मीरपुर माथलो लाशारी हाउस पहुतो, जिते लाशारी बिरादरी जे मोअज़्ज़ज़ माण्हुनि मोहम्मद बच्चन खान लाशारी इतिहाद ज़िला घोटकी जे सदर मोहम्मद इस्माइल लाशारी, दीन मोहम्मद लाशारी, अल्लाह ॾिवायो लाशारी, मोहम्मद इब्राहिम लाशारी ऐं ॿियनि संदसि इस्तक़बाल कयो, जंहिंखां पोइ मरहूम लाइ दुआए ख़ैर घुरी वई और मौके ते सरदार गुलाम मुस्तफ़ा सां शाह मुराद लाशारी, गुलाम शबीर लाशारी, निसार अहमद लाशारी, इरफान लाशारी ऐं साणस ॿिया गॾु हुआ। आओ मिलके वतन अजीज़ को अजीम तर बनाएं। मीरपुर माथलो में 100 न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथलो जी माई अमरीन वसीर मुबना तौर घर में अगवा एहतजाज। वसीर बिरादरी जा औरतन जो थाने अॻियां एहतजाज, पाण साड़न जो चिताओ। हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हबीब मलाणो, बाजी मलाणो, अमीन मलाणो ऐं ॿियनि घर में गिड़ी मूंखे तशद्दुद जो निशानो बणाए मुंहिंजी न्याणीअ खे अगवा करे विया आहिनि। हुन वधीक चयो त मूंखे ख़तरो आहे त मुंहिंजी धीअ खे क़त्ल करे छॾींदा। हुन पुलिस खिलाफ़ एहतजाज कंदे चयो त पुलिस जल्द कार्रवाई करे। हुन चयो त पुलिस मूंखां तेल जा पैसा घुरे थी, जंहिंजे करे हू कार्रवाई न पई करे मुंहिंजी धीउ खे वापसि करे। जे अगरि मुंहिंजी धीउ खे कुझु थियो त मां थाणे अॻियां पाण साड़ींदसि। आओ मिलके वतन अजीज़ को अजीम तर बनाएं। मीरपुर माथलो में 100 न्यूज़ रिपोर्टर कादी हयात कलवर मूजिब 10 ॾींहं अॻु पिरांज़ो होटल मां मुबना अगवा थियल 13 सालनि जी नींगरी सादिया धी करीम बख्श लगारी खे घोटकी ज़िले पुलिस सियालकोट में बाजियाब कराए वरतो, बाद जवाबदार गिरफ्तार। हैदराबाद वासन सादिया लिगारी के 10 ॾींहं अॻु मकामी होटल पिरांज़ो डहर की बाईपास तां मुबना अगवा कयो वियो हो। SSP ऑफिस मीरपुर माथलो जे IT इंचार्ज खलील मलिक ऐं डहर की पुलिस पारां जदीद टेक्नोलॉजी जी मदद से पंजाब जे सियालकोट जे डिस्का जे हिक ॻोठ में रात देर से छापो हणी नींगरी के बाजियाब कराए आदिल आराई ऐं हिक ॿिए शख्स के भी गिरफ्तार करे वरतो आहे। मीरपुर माथलो पुलिस मूजिब नींगरी के बाजियाब करायो आहे ऐं जवाबदार भी गिरफ्तार कया विया आहिनि, जन खिलाफ़ डहर की थाने ते अगवा केस दाख़िल कयो वियो आहे। आओ मिलके वतन अजीज़ को अजीम तर बनाएं। सियासत हर पाकिस्तानी का हक है। 100 न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब खंबड़ा थाने जी हद में ड्यूटी ते वेंदड़ पुलिस एहलकार मथा नामालूम हथियारबंदनि जो हमलो। पुलिस एहलकार मुश्ताक गुरगेज जे ज़ख्मी थियण जा इतला ज़रियनि मुताबिक़ पुलिस एहलकार खां मोटरसाइकिल फोर करण जी कोशिश कई वई। नाज़रीन, अवां खे खंबड़ा में ख़बर ॾींदा हलूं त खंबड़ा जी हद में ड्यूटी ते वेंदड़ पुलिस एहलकार मथा नामालूम हथियारबंदनि जो हमलो थियो आहे। हमले में पुलिस एहलकार सख्त ज़ख्मी थी पियो आहे। मामलो मोटरसाइकिल जी फुरतां पुलिस एहलकार के ज़ख्मी कयो वियो आहे। आओ मिलके वतन अजीज़ को अजीम तर बनाएं। 100 न्यूज़ रिपोर्टर कादी हयात कलवर मूजिब रौंती जे ॻोठ मोहम्मद हसन मज़ारी में कखाउनि घरनि खे ॿ नारियूं सड़ी फौत थी वयूं। सड़ी फौत थी वियल में 7 सालनि जी अलीना, 9 महीननि जी राबिया शामिल ॿई पाण में भेनरूं हुयूं। मुतासिर घर बातिन इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजे घर के मुंहिंजे दुश्मननि बाह लगाई आहे। मुतासिर अमीर अली मज़ारी बाह लगण सबब मुंहिंजो घर सड़ी रख थी वियो आहे। मुंहिंजूं 2 न्याणियूं बि सड़ी फौत थी वियूं आहिनि। ओॾां SSP घोटकी अतर मुगल वाक़े जो नोटिस वठंदे SHO खंबड़ा के इंक्वायरी लाइ चयो। SSP घोटकी जो चवणु आहे त वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। दुश्मनी तां पेश आयो आहे या अचानक बाह लगी आहे। इंक्वायरी रिपोर्ट अचण ताईं इंतज़ार कयूं था। आओ मिलके वतन अजीज़ को अजीम तर बनाएं।